सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायूं ॿोली बचायूं। न मोगरो गुलाब थो थी सघे न गुलाब मोगरो, ॿई पंहिंजे पाण हुजण सां खिलनि खुलनि ऐं महकनि, इहो ई स्वधर्म आहे। तुलना करण या ॿियनि जी ख़ुशियुनि में अंदर ई अंदर दुखी थियण डिप्रेशन जा लक्षण आहिनि। ओनली यू कैन बी योर इंटीरियर एंड डेकोरर। इंसान इहो न आहे जो चेहरे सां थो ॾिसजे, पर इंसान इहो आहे जेको उन जी सोच सां ॾिसण में थो अचे। पंहिंजी सोच खे हर वक़्तु विशाल और जवान ऐं पॉजिटिव रखूं। जीवन जूं खुली दिल सां। तुलना कंहिं सां बि न करणी आहे। सिज ऐं चंड जे विच में का बि तुलना न आहे। जंहिंजो वक़्तु अचे थो उहो ई चमके थो। कॾहिं असां बिज़नेस में कॉम्पिटिशन कंदे कंदे पाण में लो कॉन्फिडेंस ऐं लो एस्टीम जो अनुभव करण लॻंदा आहियूं। अॼु उन ते वधीक वीचार कंदासीं। जय झूलेलाल एंड ओम शांति। अॼु जी भॼ डुक जे ज़िंदगी में हिकु टर्म फेमस आहे, उहो आहे फोमो। इन जा असां सभई विक्टिम थी वेंदा आहियूं। फियर ऑफ मिसिंग आउट। जीवन में पंहिंजी तुलना कॾहिं बि कंहिं सां न करियो। तव्हां जीअं आहियो सर्वोत्तम श्रेष्ठ आहियो, छो त ईश्वर जी रचना में कॾहिं बि का भुल चुक नथी थी सघे। हुन जी हर रचना सर्वोत्तम ऐं अद्भुत आहे। सोच खे बदिलियूं सितारा बदिलजी वेंदा, नज़र खे बदिलियूं नज़ारा बदिलजी वेंदा। कस्तियूं बदिलण जी ज़रूरत न आहे, दिशाउनि खे बदिलियूं त किनारा बदिलजी वेंदा। असांखे हमेशह लॻंदो आहे कि ॿियनि खे असां खां वधीक सुठो जीवन मिलियो आहे, पर हक़ीक़त में सभिनि जी पंहिंजी पंहिंजी अलॻि अलॻि परेशानियूं ऐं अलॻि अलॻि प्राप्तियूं बि हूंदियूं आहिनि। पर सही ॻाल्हि त इहा आहे कि भॻवान असांखे जेको ॾिनो आहे न, असांजे लाइ उचित आहे। सक्सेसफुल एंड एक्सीलेंट जो माइंड सेट छा आहे तव्हांखे ख़बर आहे? ॿियनि ते ध्यानु ॾियण खां वधीक असां पंहिंजे कम ते ध्यानु ॾियूं। ही जीवन ॿियनि सां कॉम्पिटिशन करण लाइ न, पर पंहिंजो रिकॉर्ड तोड़ण लाइ मिलियो आहे। पंहिंजो पाण खे ॿियनि सां कंपेयर करण बंदि करियूं। हर कंहिंजो टैलेंट, कैरियर ऐं गोल अलॻि अलॻि हूंदो आहे। पंहिंजे गम जी तूं नुमाइश न कर, पंहिंजे नसीब जी आज़माइश न कर। जेको तुंहिंजो आहे उहो पाणे ई तुंहिंजे दरवाज़े ते डुकंदो ईंदो। उन जे पुठियां भॼण जी कोशिश न कर। हर रोज़ उन खे पाइण जी ख्वाहिश न कर। उॾाम आसमाननि जे ऊचाइनि ते, ज़मीन जी तलाश न कर। जी वठ तूं ज़िंदगी ख़ुशीअ सां, ॿियनि सां तुलना न कर। तक़दीर बदिलजी वेंदी, पंहिंजो पाण तूं सिर्फ़ मुस्कुराइण सिख, वजह जी तलाश न कर। इन ते मूंखे हिकु आखाणी थी यादि अचे। मयांक ऐं आदित्य जेके पड़ोसी ऐं गहरा दोस्त हुआ, अलॻि अलॻि परिस्थितियुनि में वॾा थिया हुआ। मयांक हिकु अमीर व्यापारी परिवार मां हो, जेके हाई सोसाइटी में उन्हनि जो उथण वेहण हो। पर आदित्य जा माउ ऐं पीउ सरकारी नौकरी कारण उन्हनि जो जीवन साधारण हो। ॿिन्ही जे स्वभाव में बि ॾींहुं राति जो फ़र्क़ु हो, पर तॾहिं बि ॿिन्ही में हिकु मज़बूत दोस्तीअ जो रिश्तो हो। मयांक हिकु केयरफ्री नेचर जो ॿारु हो, जॾहिं आदित्य मेहनती ऐं मददगार हो। आदित्य जी माउ मयांक खे वधीक पसंदि कंदी हुई, जंहिं करे आदित्य खे बदिलण जो प्रेशर महसूसु थियण लॻो। हिकु ॾींहुं आदित्य खे पिकनिक में वञण जे लाइ पैसा खपंदा हुआ, पर हुन उहे पैसा पंहिंजे दोस्त जेको बीमार हो उन खे मदद करण जे लाइ खपंदा हुआ। आख़िर हिकु ॾींहुं जॾहिं फाइनल इम्तिहान थियो, आदित्य ऊंची स्थिति प्राप्त कई, जॾहिं मयांक फेल थी वियो। स्कूल टीचर आदित्य जी माउ खे मिली ऐं चयईं, असांखे आदित्य जहिड़ा होनहार ॿारनि ते न तमामु घणो नाज़ आहे। तव्हां सच में क़िस्मत वारा आहियो जो आदित्य तव्हांजो ॿारु आहे। तॾहिं उते मयांक जी माउ बि आई। उन खे टीचर उन जे पुट जी सभु करतूत ॿुधाई। ओॾी महिल ई मयांक जी माउ जी न नज़र हेठि झुकी वई ऐं उहा कुझु बि न चई सघी। वरी ओॾी महिल ई उते जंहिं दोस्त खे आदित्य मदद कई हुई, उन जी माउ बि आई हुई। हूअ आदित्य खे आशीर्वाद ॾियण लॻी ऐं चवण लॻी कि अॼु हिन मुंहिंजे पुट जी जान बचाई आहे। हू आदित्य जी माउ खे चवण लॻी कि तव्हां केतिरा न क़िस्मत वारा आहियो जो तव्हांजो ॿारु एतिरो प्यारो आहे, जेको फ़रिश्ते खां बि घटि न आहे। तॾहिं आदित्य जी माउ ओॾी महिल ई पंहिंजे पुट खे गले लॻायो। हाणे उनखे समझ में आयो कि हर ॿारु अलॻि अलॻि हूंदो आहे ऐं उन्हनि जी तुलना ॿियनि सां करणु सुठी न आहे। त हिन आखाणी मां असांखे इहा ई शिक्षा थी मिले कि असांखे ॿियनि सां तुलना न करणु घुरिजे।
पंहिंजे पोटेंशियल खे सुञाणूं, पंहिंजनि एक्शन ते फोकस करियूं। ॾिठव घणेई भेरा असां ॿियनि सां तुलना करे पंहिंजे अंदरि हीन भावना खे जनम ॾींदा आहियूं, जेको असांखे अंदर ई अंदरि उॾई वांगुरु खोखलो करणु लॻंदो आहे। असां पंहिंजनि कमनि खां वधीक ॿियनि जे कमनि ते, ॿियनि जी प्राप्तियुनि ते ध्यानु ॾींदा आहियूं। हर व्यक्तिअ जी पंहिंजो पंहिंजो टैलेंट आहे, पंहिंजो पंहिंजो महत्व आहे। जेतिरो कमु कंदासीं ओतिरो ई अॻियां वधंदा ई रहंदासीं। इन लाइ जॾहिं बि असां ॿियनि खे ॾिसंदा आहियूं त पोइ असांजी प्रोग्रेस जी लिमिट घटिजी वेंदी आहे। पोइ असां में कैपेसिटी हूंदे बि असां अॻियां वधी न सघंदा आहियूं। पाण पंहिंजी ई सेल्फ डेवलपमेंट करियूं। उहो छा सफलता पाईंदो जेको निर्भर आहे ॿियनि ते। मंज़िल त उन्हनि जे कदमनि में आहे जेको हलंदो आहे पंहिंजनि ई पेरनि ते। सुठे व्यवहार जी का बि आर्थिक वैल्यू भले न हुजे, पर करोड़नि दिलनि ते राज करण जी शक्ति रखे थो। सेल्फ कॉन्फिडेंस सां ही सेल्फ डेवलपमेंट पॉसिबल आहे। वीकनेस खे स्ट्रेंथ में बदलण जी ज़रूरत आहे। क़ाबिलियत त इंसान में एतिरी के जन्नत खे बि झुकाए सघे। हिकु भेरो सुञाणे वठे पंहिंजी क़ाबिलियत त कुदरत खे बि हिलाए सघे, कुदरत खे बि हिलाए सघे। जय झूलेलाल एंड ओम शांति।